मते जी वेझो मिर्ज़ापुर में क्रिकेट टूर्नामेंट कराया पियो। इन हवाले से रिपोर्ट कर रहा है अब्दुल हकीम सैतो। मदे जी वेझो मिर्ज़ापुर में क्रिकेट टूर्नामेंट जो फाइनल थी गुजरियो। क्रिकेट टूर्नामेंट में 4 टीमुनि हिस्सो वरितो, जंहिं बाद फाइनल में सखर जी टीम अल हैदरी ऐं रतोदरो शहर जी टीम लतीफ़ सुल्तान जी टीम में सख़्तु मुक़ाबिलो थियो। मुक़ाबले बाद सखर जी टीम 74 रन्स ठाहे मुख़ालिफ़ टीम खे 4 ओवर में ऑल आउट करे क्रिकेट टूर्नामेंट जो फाइनल पंहिंजे नाले करे वरितो। जिते क्रिकेट ॾिसण लाइ आयल शौक़ीननि में हुकरा पइजी विया। क्रिकेट टूर्नामेंट में ॻोठ जे चङे मुड़ुस आफ्ताब जूने जो इमरान जूने जो महिमान तौरु ख़ासि शिरकत कई, जंहिं बाद महिमान ख़ासि तौरु आयल महिमान खटियल टीम खे कैश रोक रक़म ऐं ट्रॉफियूं इनाम तौरु ॾिनियूं। उन मौक़े ते महिमान ख़ासि ऐं रांदीगरनि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असां रतेदरे शहर में आया भाई, तमामु टफ हुई ऐं हिते मेन आहे फील्डिंग। जेको महिनत कंदो सुठी फील्डिंग कंदो उहो ही हिते माना रांदि खटींदो। बसि अल्हम्दुलिल्लाह शुक्र आहे, काफ़ी जूनियर आहिनि के सीनियर आहिनि, हार मां ई सिखंदासीं इंशाल्लाह। नेक्स्ट टाइम वरी ॾाढो सुठो मज़ो आयो हिन ग्राउंड ते। ग्राउंड की काई भी सहूलत ना है हिते, विकेट भी तमाम ख़राब है। असां आला अमलदारनि खे इहा गुज़ारिश कंदासीं त हिते स्टेडियम ठाहे ॾिनी वञे त जीअं हितां जा शौक़ीन जेको आहे सो क्रिकेट खां मज़ो वठनि। गुज़ारिश कंदासीं आला अमलदारनि खे त असांखे ग्राउंड सुठा ठाराए ॾिना वञनि त असांजी महिनत करे असां अॻिते वधी सघूं। असांजी टीम हिन टाइम माशाल्लाह असांखे कंसिस्टेंटली तक़रीबन चौथों टूर्नामेंट आहे जेको विन कयो आहे। जेके सखर जा पहिरियों बि असां टूर्नामेंट विन कयासीं। टीम जो हिकिड़ो कॉम्बिनेशन तमामु सुठो आहे। हिते जेके भी टीम 4 नेशन हिते लथियूं हुयूं जिन हिसो वरितो उहे माशाल्लाह तमामु बहितरीनु टीमूं आहिनि। रतेदोरो थी वियो बि शिकारपुर जी, सखर खे असां पिया रिप्रेज़ेंट कयूं ऐं तमामु ख़ुशी जी ॻाल्हि आहे जो असांजी पूरी टीम माशाल्लाह सां हिते परफॉर्म कयो ऐं पाण खे पाण वॼायो आहे। तमामु भलो आहे। मां त दोस्तनि नौजवान कुलनी खे इहा मैसेज ॾींदुमि त तालीम ते तवजो ॾियनि। उन खां बाद में मोबाइल वारो सिस्टम जेको हिननि शुरू कयो आहे न इहो छॾनि। क्रिकेट ते या कंहिं बि एंटरटेनमेंट ते शाम जो पंहिंजो जिस्मानी हिसाब सां वर्जिश कनि, ॾाढो भलो कमु आहे। असां वटि इहो तमामु ग्राउंड जो वॾो फुक़दान आहे। असां वसा वारनि खे कई अपीलां कयूं आहिनि, मतिलबु इन मथां खड़ियल कोन निकितो आहे। मां वरी बि साईं जन खे गुज़ारिश कंदुसि जेके तक जा MPs MNAs आहिनि या असांजा जेके जनरल सेक्रेटरी साहिब जन आहिनि, मां उन्हनि खे अर्ज़ु कंदुसि त असांखे ग्राउंड मुयसरु करे ॾियनि त जीअं ख़ासि करे नौजवाननि लाइ हे हिकिड़ो तमामु स्पोर्टिंग सुठो तरीक़ो आहे। ख़ासि करे इहे एंटरटेनमेंट आहे जेकी जिस्मानी तरीक़े सां ॿार तमामु फिट रहंदो आहे। हुननि सिंध हुकूमत ऐं चूंडियल नुमाइंदनि खे अपील कई त जल्द खां जल्द मिर्ज़ापुर में क्रिकेट स्टेडियम ठाराए रांदीगरनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। रिपोर्ट अब्दुल हकीम सातो, आवाज़ TV न्यूज़ मदे जी।